अचो साथ संगत जी श्रीमद् भगवद गीता जो अमृत पियो 17 अध्याय श्रवण करी रहा हो तहां बोल भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की श्रीमद् भगवद गीता की। ध्यान दई बुधो भाई। भगवान श्री कृष्ण चवंता हे अर्जुन ओम तत्सत ओम तत्सत इन टिन तरहन सां सच्चिदानंद ब्रह्म जो नालो चयो वयो आहे। टे शब्द चयूं, हिकिड़ो ओम, ॿियो तत् सत। इन्हनि टिन तरहन सां सच्चिदानंद सतचित आनंद स्वरूप ब्रह्म जो नालो चयो वियो आहे। इन्हनि साईं सृष्टि जे आदि में ब्राह्मण वेद ऐं यज्ञ आदिक रचा विया आहिनि। तंहिं करे वेद जो पाठ करण वारे श्रेष्ठ पुरुषनि जी शास्त्र विधि सां कयल यज्ञ दान ऐं तप रूप क्रियाऊं सदा ओम नाले परमात्मा जो नाम उचारे ही शुरू थींदियूं आहिनि। भगवान समझाइनि था ओम तत्सत ही परमात्मा जो जेको नालो आहे, इन्हनि सां ई सृष्टि में आरंभ में ब्राह्मण प्रकट थिया। ओम तत्सत साई वेद प्रकट थिया, यज्ञ रचा वया। एडो ही नालो परमात्मा जो जेको आहे वो केवल नालो ना है, या महिमा है उन जी। साक्षात परमात्मा समायल है। ओम तत्सत इन मो ब्राह्मण वेद यज्ञ सब रचा वया आहिनि। तंहिं करे वेद जा पाठ करण वारा जेके संत महात्मा हूंदा आहिनि उहे चाहे यज्ञ कनि त पहिरियों इहो चवंदा आहिनि ओम, तप कनि त ओम, दान कनि जेके भी क्रियाऊं कनि त ओम नाले सां शुरू थींदियूं। जेके भी मंत्र हूंदा आहिनि त पहिरियों ओम उन्हनि में न हूंदो आहे। कई मंत्रनि में, हर मंत्र में ओम न हूंदो अथव, लेकिन ओम जोड़े करे ही मंत्र पढ़िया वया। जहिड़ी तरह सां ओम नमो भगवते वासुदेवाय, इन में 12 अखरनि सां गॾु ओम जुड़ियल आहे। लेकिन हिकिड़ो 5 अखरनि वारो मंत्र आहे, कहिड़ो आहे ॿुधायो भाई? ओम नमः शिवाय। त इन में अगरि ओम जोड़ींदव त 6 अखर थी वेंदा। इन में ओम जुड़ियल कोन्हे, पर उच्चारण कयो वेंदो आहे। मंत्र 5 अखरनि जो आहे, लेकिन ओम जोड़े करे ही सब पढ़िया वेंदा आहिनि। ओम भूर्भुवः स्वः, ओम 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 सां सब मंत्र थी वेंदा आहिनि आरंभ। ओम त्वमेव माता। त ही जेके 3 शब्द आहिनि ओम तत्सत, इन मो सृष्टि जे आदि में सब रचना थी आहे। हाणे ध्यान जो अर्थ छा आहे इन जो? तत् यानी तत् नाले सां सदाईंदड़ परमात्मा जो ही सब कुछ है। तत् यानी सब कुछ उसका, सब उन्हें जो आहे। संस्कृत में ॾिसो केवल 2 अखर आहिनि, अर्थ केॾो वॾो आहे। तत् यानी सब कुछ भगवान जो आहे। अहिड़े भाव सां फल जी इच्छा न कंदे तरह तरह जी यज्ञ तप दान रूप जेके भी क्रियाऊं थींदियूं, कम थींदा आहिनि, उहे भले जी इच्छा वारे माण्हुनि जे द्वारा जेके कया वेंदा आहिनि। ये शुभ कर्म वो सत रूप में परमात्मा जो नालो सच जे भाव में उच्चारण कयो वेंदो आहे। हे पार्थ, हे अर्जुन, उत्तम कर्मन में भी सत शब्द वापरियो वेंदो आहे। सत, सच वापार करो वापारी। धन, केड़ो धन? सत धन। सत जीवन, सत
मनुष्य हे माण्हू सच्चो आहे। जैसा भी सच शब्द जुड़ी वेंदो सत शब्द उन जी महिमा वधी वेंदी। चओ हरे राम। त सत रूप में परमात्मा जो नालो आहे। वही सत्य स्वरूप इन, सत्य संकल्प इन, सचिदानंद इन। सत रूप में भगवान जो नालो सच जे स्वरूप में उच्चारण कयो वेंदो आहे। हे पार्थ उत्तम कर्मन में भी सत लफ्ज वापरियो वेंदो आहे। ऐं यज्ञ तप ऐं दान भी जेको तत्व आहे सो सत आहे। परमात्मा जे लाइ भगवान जे निमित्त कयल कर्म भी निश्चय ही सत आहे। भगवान जे लाइ जेको भी तव्हां कर्म कंदो वो सत्य स्वरूप आहे। भगवान जे लाइ कीअं कंदो? भाई भगवान जी आज्ञा आहे कंहिंजी सेवा कर, त तव्हां कंहिं दीन दुखी जी सेवा कई। हलो इंसान त छॾियो, कंहिं पशु पक्षी जी सेवा कई, जानवर जी भी सेवा कई, तो समझो भगवान जी आज्ञा मञी करे कई अथव, भगवान जे लाइ कई अथव, ॿियो कोई स्वार्थ कोन्हे। तो समझो उहो जेको तव्हां कमु कयो उहो छा थियो? भगवान जी सेवा कई था। वो कर्म भगवान जे चरणन में अर्पण थियो। एडी वडी महिमा है। तो यज्ञ कयो, दान कयो, तप कयो, शुभ कर्म कयो, उन्हनि में इन नाले साईं शुभ कर्म कया वेंदा आहिनि। सत भगवान जे निमित्त कयल कर्म भी निश्चय सचो थी वेंदो आहे। हे अर्जुन, श्रद्धा का बिना कयल हवन, ॾिनल दान ऐं तप आदिक जेके भी कयल कर्म आहिनि सो सब असत यानी कूड़ा चवाईंदा। जेके भी शुभ कर्म कयूं था उन में छा खपंदो आहे? श्रद्धा, सिक हुजे, प्यार हुजे। तव्हांजा पदार्थ केॾा भी सुठा हुजनि, उचा हुजनि, कीमती हुजनि, लेकिन श्रद्धा न आहे त उहे अजाया थिया। उहे संसारिक लाभ ही ॾींदा, भगवान जी प्राप्ति न कराईंदा। भगवान जी प्राप्ति जे लाइ छा खपे? श्रद्धा। श्रद्धा जे बिना शुभ कर्म सफल न थींदा आहिनि। यादि रखो, कोई भी कम कयो, सत्संग कयो, भजन कयो, सेवा कयो, पूजा कयो, दान कयो, तन जी सेवा कयो या धन जी सेवा कयो, लेकिन श्रद्धा सां, कुड़ी करे न, परेशान थी करे न, तंग थी करे न, सिर ते बोझ रखी करे न, श्रद्धा सां। ध्यान न हूंदो आहे त ॿुधल सत्संग अजायो हली वेंदो आहे। श्रद्धा न हुजे तो दान अजायो हली वेंदो। इन तरह सां जीअं एकाग्रता खपंदी आहे पढ़ाईअ में, तीअं शुभ कर्मनि में श्रद्धा खपंदी आहे। और श्रद्धा न लगाईंदो, ईअं कंदो दान बिना श्रद्धा जे मजबूर थी करे, तब परेशान थी करे, ठीकु आहे कयूं था, ईअं कयूं था, हलो असांखे कोई इंट्रस्ट कोन्हे, त उहो असत चवाईंदो आहे। तंहिं करे उहो न त हिन लोक में फ़ाइदे वारो आहे, न मरण खां पोइ फ़ाइदे वारो आहे। तंहिं करे इंसान खे घुर्जे त उहो सच्चिदानंद परमात्मा जो नाम जो नित चिंतन कंदे, निष्काम भाव सां, रुगो भगवान जे लाइ शास्त्रनि जे विधीअ सां, कर्मनि जो श्रद्धा ऐं उमंग सां व्यवहार करे। इन करे जेको भी शुभ कर्म कयो भगवान के याद करे, भगवान जी शरण वठी, प्रभु तहां कृपा कजो, दया कजो, मुखे श्रद्धा जो, प्रेम जो, भाव जो, विश्वास जो, भक्ति जो। भगवान की याद कंदे, चिंतन कंदे, प्रणाम कंदे, शरण वठी करे जेके शुभ कर्म कया वेंदा आहिनि उन्हनि जा सब दोष मिटी वेंदा आहिनि। चओ हरे राम। छो भगवान की याद कयो, प्रार्थना कयो त तव्हांखे श्रद्धा अची वई न। बिना श्रद्धा जे कीअं याद कंदो? शरण वठंदो, प्रणाम कंदो, श्रद्धा सां ई त कंदो। हिते श्रीमद भगवत गीता भगवान श्री कृष्ण अर्जुन संवाद जो 17वां अध्याय श्रद्धा त्रय योग नाले सां संपूर्ण थियो। बोलो वृंदावन बिहारी। सुभाणे इन जो महात्म ॿुधंदव तव्हां।